बिल्कुल मफ़हूम सादो करे जी तवा के समझ में अचे। जवाब इहो मिलियो त जेको न जैसा प्यार कंदो, जेको न जंहिंजी मोहब्बत में दीवानो हुंदो, जे मोहब्बत नारन जो नालो ना है, माफ कजो, मोहब्बत फकत नारन जो नालो न थव, मोहब्बत सिर्फ ॾेखारण जो नालो कोन्हे को। हुजूर जे उलमा किराम बैठा हन, हुजूर जे दरबार में कह के या रसूल अल्लाह मूंखे तव्हां सां ॾाढो प्यार आहे। हुजूर फरमाए सोच मोहब्बत ॾाढो इम्तिहान घुरंदी आहे। मुझा जानी मोहब्बत आजमाइश घुरंदी आहे, मोहब्बत में आजमाइश खपंदी आहे। त इहे नारा, इहो जुलूस, इहो सभु कुछ बैद में हन जेसी अंदर में मुझे करीम मुस्तफा जो प्यार ना है, ये तेसी सब बाहरियों लिबास आ। जी ओ बुलिया जे यार नु मिलन चाही त खोल अंदर दी कोठी। मुझा सोना जॾहिं अंदर में भी मोहब्बत हुंदी आ त पोइ ही बाहरियों रंग हिकिड़ो सबब बणबो आ घर वेठे मदीने पहुचण। ज़हन में नंढड़ी ॻाल्हि अचे वई। सैयदना अब्दुल कादिर जीलानी सचो रहमतुल्लाह तआला अलैह महबूबे सुबहानी जे ज़माने में मीलाद जी महफिल हले थी। महबूबे सुबहानी जन जो अचण मुबारक जो ते ऐलान थे तो वॾा स्पीकर को न हूंदा हुया, इश्तिहारन जो ज़मानो को न हुयो। हुन खां ॻाल्हि हुन ते, हुन खां ॻाल्हि हुन ते, कंहिं खूह ते औरतूं पाणियूं भरींदे ॻाल्हि पयूं कनि। फलां ॻोठ में महबूबन जे आमद जी ख़ुशीअ जो जशन या प्रोग्राम मीलाद थी रहियो आहे। उन में महबूबे सुबहानीअ जी आमद आहे। हिक न्याणी जेका पानी भरण आई आ, मोटी पांजे अम्मड़ जीजा खे थी चवे, ओ मुझी जीजल अम्मा जी मुझी बचड़ी अम्मा, न मुझो भाव आ, न मुझो पीउ जिंदा, न अल्लाह मुखे भाव दिनो आ, न तुझो को साथी आ, तुझो को मिट माइट तो सां गड्डा। मां ऐं धी बजणी हूं, अम्मा जो मुझे सरतन सहेलिन गाल कई। मीलाद जी महफिल हुजूर जी खुशीअ में सोना अब्दुल कादिर जीलानी प्याचन। मुझी अम्मा मुझी दिल थी चवे कॾहिं भी मूं सुणे अब्दुल कादिर जीलानी जो दीदार कोन कयो आ, इहो भी कोन ॾिठो आ त मुस्तफा करीम जो मीलाद कीअं थींदो आ। अम्मा मूंखे इजाज़त ॾे, बल्कि मां बचड़ीअ सां गॾिजी हल त सुणे अब्दुल कादिर जीलानी जो परे खां दीदार भी करे अचां ऐं पंहिंजे महबूब मुस्तफा जे मीलाद जे महफिल जूं बरकतूं भी हासिल करे अचां। 6-7 सालन जी 8 सालन जी मासूम न्याणी आहे। मां वटि ॿियो को औलाद त आहे कोन जो मां जिद करे। मियां अली नवाज़ जीजल अम्मड़ चवे थी, ओ मुझी बचड़ी हल त हलऊं। मां ऐं धी जीअं करीब करीब पहुतियूं, इंतजामिया उन्हनि खे करीब अचण न ॾिनो। इंतजामिया उन्हनि खे ॿुधायो पर्दे जो सख्त एहतमाम कयो वियो आहे, अव्हां बिना पर्दे नथी अची सघो। इन करे उन्हनि सां थोरो सख्त लहजे में ॻाल्हि ॿोल थी। वो झंग जूं सादड़ियूं वेचारियूं बहराड़ीअ जे रहण वारियूं हुयूं, ज्यादा ॻाल्हियूं बर्दाश्त न करे सघियूं। न्याणीअ पंहिंजे अम्मा खे चयो, अम्मड़ अच त मोटी था हलऊं। अम्मड़ जे हथ में हथ ॾेई करे न्याणी मोटंदी अचे थी। अम्मड़ भी घर पहुती आ, न्याणी भी घर पहुती आ। पंहिंजे जीजल अम्मड़ खे चवण लगी, ओ मुझी जीजल अम्मा मूंखे एतिरो रुगी ॿुधा त मुंहिंजे महबूब जो मीलाद कीअं कयो वेंदो आहे। अम्मड़ जवाब थी ॾे, मुंहिंजी अम्मा मुंहिंजे करीम मुस्तफा जे आमद जी ख़ुशी, मुंहिंजे महबूब जे विलादत जूं ॻाल्हियूं, मुंहिंजे महबूब जा मौजिज़ा हिकिड़ा बयान कंदा हन, ॿिया वेही ॿुधंदा हन। को आख़िर में नगर न्याज़ विरहायो वेंदो आहे। इन खे महबूबन जो मीलाद चइबो आहे। न्याणी चवे थी, मुंहिंजी अम्मा ॿियो त कोई बि पाण वटि कोन्हे, हिकिड़ी मुंहिंजी जीजल अम्मा तूं, ॿी मां तुंहिंजी न्याणी गरीब हूं।
ताक़त कान्हे जो ओड़े पाड़े खे सॼो अमां मुंहिंजी दिलि थी चवे अॼु पाण बि पंहिंजे घर में महबूब जो मीलाद कयूं छो त महबूब जे मीलाद में हुन ॻोठ में बि सुहिणो अब्दुल कादिर जीलानी वियो आ। मुंहिंजी दिलि थी चवे त असां ग़रीबनि ॾे बि अब्दुल कादिर जीलानी सुहिणो ईंदो। गरीब ना ही तू गरीब खबर थी केरा हुजूर जे दरबार में महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा वेठा हुया। मदीने जे साईं फरमायो ॾियो ख़बर दौलतमंद केरा। सहाबा अर्ज़ के या रसूल अल्लाह अब्दुर्रहमान बिन औफ उस्मान गनी। मुझे करीम मुस्तफा मुर्की फरमायो तव्हां पंहिंजे मक़सद खे कोन पहुची सघिया तव्हां पंहिंजे मक़सद खे कोन पहुची सघिया भला अञा सवलो कयां। मुंहिंजो करीम मुस्तफ़ा फरमायो त जेको मां सवाल कयो उहो तव्हां समझी न सघिया। सहाबा अर्ज़ कयो मुंहिंजा हबीब अबो अम्मा कुर्बान वञनि मुंहिंजा करीम आका नज़रे इनायत फरमाइनि नज़रे करम फरमाइनि। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त अमीर उहो आहे जंहिंखे अल्लाह ज़िक्र वारी दिलि अता फरमाई आहे। जागो था मुंहिंजा दोस्तो अमीर उहो आहे जंहिंखे अल्लाह ॻाल्हायो पोयां ॻाल्हायो जंहिंखे अल्लाह ज़िक्र करण वारी दिलि अता फरमाए। अणपढ़ियल ई ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। पढ़ियल नाही न कुरान पाक पढ़ियल नाही सिंधी पढ़ियल नाही ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। हिन तुंहिंजे सीने में रब हिकिड़ी दिलि ॾिनी आहे। अल्लाह तुंहिंजे सीने में हिकु दिलि ॾिनी आहे ऐं उहा दिलि एॾी ताक़त वारी आहे उहा दिलि एॾी ताक़त वारी आहे। सत ज़मीनूं सत आसमान मुंहिंजे करीम रब जे उन जलवनि खे कोन था समाए सघनि पर मोमिन जी जेका दिलि आहे मुंहिंजो यार जॾहिं ईंदो आहे मोमिन जे दिलि में अची लीहो पाईंदो आहे। या जेका तुंहिंजी दिलि आहे न मुसलमान इन दिलि जी हिफ़ाज़त कर इन दिलि खे ज़ाकिर बना। मदीने जे मीर फरमायो अमीर उहो आहे जंहिंखे अल्लाह ज़िक्र वारी दिलि अता फरमाई आहे शुक्र वारी ज़ुबान अता फरमाई आहे। ज़िक्र वारी दिलि हुजे शुक्र वारी ज़ुबान हुजे जेको अल्लाह ॾियई दाल हुजे बसर हुजे रुखी मानी हुजे हेॾे होॾे न कजांइ मुंहुं न ख़राब कजांइ जुमला न कछण शुरू कजांइ जेका न रब ॾियई चइजां मुंहिंजा मौला हीअ मुंहिंजो नसीब लिखियल हो तुंहिंजा लख अहसान। अल्लाह जो शुक्रानो अदा कजां जॾहिं न अल्लाह जो शुक्रानो अदा कंदे जेको दाल ॾियण ते क़ादिर आहे उहो तोखे ॿकर ॾियण ते बि क़ादिर आहे। उन जे खज़ाननि में खोटी कान्हे का। मां कुरान पढ़ण थो चाहियां। अल्लाह ताला कुरान करीम में वायदो फरमायो व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम। मां अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो अदा कयो मां अल्लाह वधाईंदो ॾींदो वेंदुसि। वल इन कफरतुम जेकॾहिं मां अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो न कंदे फलाणे वटि गाॾी आहे मूं वटि छा आहे फलाणे वटि बंगलो आहे मूं वटि छा आहे फलाणे खे भला कपिड़ा मूं वटि चाहे पाण खां मथे वारे ॾे न निहार अल्लाह जूं नेमतूं तोखां विसरी वेंदियूं। पाण खां घटि वारे ॾे निहार अल्लाह जूं नेमतूं तोखे यादि ईंदियूं। तूं पाण खां घटि वारे खे ॾिसी करे अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो कर त मुंहिंजो अल्लाह तोखे पाण वारे खां जेको मथे आहे उन खां बि मथे करे छॾींदो। शुक्रानो मुंहिंजा दोस्तो दीन खे समझो दीन इस्लाम खे समझो मुंहिंजा मुसलमान भाइरो। शुक्र दिल ज़िक्र वारी ज़ुबान शुक्र वारी अल्लाह जो शुक्रानो अदा कर दिल में मुझे करीम रब जो जिक्र कर। सोना से रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हुया उठ बांध कमर क्यों डरता है फिर देख खुदा क्या करता है। ऐ मुसलमान इहो न सोचते यार मुझो छा थींदो मां तण पढ़ियल मां
तो जड़ो खुश नसीब कुरान करीम मुझो मौजू रहिजी न वने बस एतरो तो चवा त तू सोच अल्लाह हिन पूरी कायनात 18,000 मखलूक मां इंसान के सुहणो बनायो वरी इंसान हर उम्मत के अल्लाह ता फरमाया सभनी उम्मतुन मां मुझे करीम रब चूंडिया मुझे महबूब मुस्तफा जी उम्मत चूंडिया तू उम्मतुन मां चूंडियल उम्मत हई शेर हई बब्बर शेर हई खुदा जो कसम तू बब्बर शेर हई पांजे पाण के गिद्दड़ ऐं लूमड़ छो थो समझी तू पांजे पाण के गिद्दड़ लूमड़ समझी छो तो तू बब्बर शेर हई तू ओतरो खुश किस्मत हई तू एडो खुश नसीब हई पढ़ियल हई या अनपढ़ियल तू एडो खुश नसीब हई जो तुझू तारीफू मुझे करीम रब पांजे कलीमुल्लाह जेड़े नबी के बुधाई तुझू तारीफू मुझे करीम रब हजरत ईसा अलैहिस्सलाम के बुधायूं अल्लाह ताला जे जात बाबरकात पांजे अंबिया के बुधायो त एहड़ी उम्मा मखलूक पैदा कंदुस एहड़ी मखलूक पैदा कंदुस नेकी हिकड़ी कंदी अजर घणो दई छडींदुस अंबिया दुआ घरन मौला पो इहा असां के दे रब चवे ना ना या बेमिसल उम्मत मां पंहिंजे बेमिसल महबूब ला पैदा फरमाई रात ॾींहं जा गुनाह ॾींहं रात जो गुनाहन जा भर करे छॾींदा सुबुह जो गुनाहन जी माफ़ी मौला भला इहा ॾे रब चए न इहा बि मुंहिंजे यार जी उम्मत आहे ईंदा पछाड़ीअ में उथंदा अॻियाड़ीअ में ईंदा पछाड़ीअ में जन्नत में अॻियाड़ीअ में मौला भला इहे मूंखे ॾे रब चवे न मियां अली नवाज़ इहा मुंहिंजे महबूब जी उम्मत आहे उहे केर आहिनि तूं नाही त ॿियो केर आहे तू नहीं त ॿियो केर आ अल्लाह जे ज़ात एडो मेहरबान आ जो अॻ में अंबिया तो असांजो वजूद भी कोन हो तो असांजो ज़िक्र कंदा हुया अंबिया ज़िक्र कंदा हुया नाज़ सां ज़िक्र कंदा हुया ऐं इहो मज़ो वरी महशर में ॾिसजां त बब्बर शेर थी रहो बब्बर शेर थी रहो लूमड़ वारी ज़िंदगी न गुज़ार लूमड़ वारी ज़िंदगी न गुज़ार एकड़ो शख्स हुयो वने पयो जिक्र अज़कार जे ख्याल सां झंग में ॾिठई त एकड़ो लूमड़ कमज़ोर आ इए पयो आ हली नथो सघे सोचई त हिन खे खारण प्यारण जो कीअं इंतजाम थींदो एतिरे में ॾिठई त एकड़ो शेर आ जेको शिकार कयो वॾो हिस्सो पाण खायो का रान खयो थो अचे उन लूमड़ जे भर में रखी उन बि सुकून सां खाइण शुरू कयो बस हिन यार बि खणी गंढ ॿधी असां तो जड़ो टोके खणी गंढ ॿधई चई बस हाणे कमाइणो नाहे हाणे छाजो कमाइणा अल्लाह करीम हे लूमड़ जेको मंडो लगो पियो आहे हली नथो सघे इन खे बि गोश्त जी रान शींहं खां खणी कराई शींहं खे रब हुकुम कयो अल्लाह जे हुकुम खां सवा कख भी नथो चुरे न दा शींहं खे हुकुम कयो थई शींहं रान खणी थो पियो लूमड़ खे खाराए मूंखे कहिड़ी ज़रूरत पए वधो कमाईंदो रब ॾियण वारो चुप करे वेही थो रहां दिल में ख्याल कई त भला छो न इहो मशवरो कंहिं अल्लाह जे नेक बाने सां कयां अचे अल्लाह जे कंहिं नेक बाने सां मशवरो कई त सोणा ही मंज़र ॾिठो थम पोइ चई फ़ैसिलो इहो कयो थम त हाणे मां बि चुप करे थो वेहां उन अल्लाह जे नेक बाने उनखे जवाब ॾिनो मंज़र में त तो ॿ शयूं ॾिठियूं मंज़र में घणी शयूं ॾिठियूं ॿ शयूं ॾिठियूं हिकिड़ो शींहं ॾिठी हिकिड़ो लूमड़ ॾिठी पंहिंजे पाण खे लूमड़ करण पसंदि छो कई पंहिंजे पाण खे मंडो करण पसंदि छो कई पंहिंजे पाण खे मोहताज करण पसंदि छो कई पंहिंजे पाण खे ॿिए जे आधार ते पसंदि छो कई मंज़र तो तुंहिंजा ॾो ॿ हुया न तो जे लूमड़ पाण खे करे सघी पियो उते जो उते तूं पाण खे शेर बि त करे सघी पियो न पंहिंजे पाण खे शेर भी करे सघी पियो त हिम्मत कयां शिकार खुद भी कयां पाण भी खावां अहिड़नि कमज़ोरनि खे भी खारायां मुझे हुजूर जा उम्मती हो मुझे हुजूर जा आशिको पाण खे लूमड़ छो कयो अथव जॾहिं त तव्हां बब्बर शेर हो जी वरी थो चवां बब्बर शेर हो जेकॾहिं यकीन न थई त आधीअ जो उथी रोई मुंहिंजे मुस्तफ़ा खे सॾो करे त ॾिस जंहिंजे लाइ मुंहिंजो करीम रब पाक क़ुरान करीम में फरमाए अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीस उहो
महबूब तव्हां खे अता कयो थम जेको तव्हां जे मथां कख बि पियो कोन सहंदो आ। थोड़ी तकलीफ़ उम्मतीअ खे ईंदी आ, मुंहिंजो करीम मुस्तफ़ा बर्दाश्त करे कोन सघंदो आ। ऐं मुंहिंजो उहो महबूब तव्हां खे अता फरमायो थम जेको तव्हां जी भलाई चाहींदो आ। अल्लाह फरमाए उहो महबूब ॾिनोमांव जेको तव्हां जी भलाई चाहींदड़ा। ऐं मुस्लमान गौर कर, जंहिंजी भलाई चाहण वारो सरदारुल अंबिया हुजे, ॾे ख़बर उन खां वधीक वारसीअ वारो ॿियो कहिड़ो उम्मती थी थो सघे। जागो था या न? थोड़ो पंहिंजे ज़हननि खे हाज़िर कयो मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, नातो न टोड़ियो मुंहिंजे मुस्तफ़ा सां, नींहुं न टोड़ियो मुंहिंजे मुस्तफ़ा सां, रिश्तो न टोड़ियो मुंहिंजे मुस्तफ़ा सां। सिंधीअ में चवंदा आहियूं न त बिरादर में भले ग़रीब ई छो न हुजे पर उन सां बिरादर टोड़नी। जवाब ॾियो, बिरादर टोड़नी नाहे, भले ग़रीब हुजे बिरादर कोन्हे का टोड़नी। गुनाहगार हई न, ख़ैर आहे मुंहिंजे मुस्तफ़ा सां नातो ॻंढे वेही रह। हुज़ूर सां जेको ही दिल जो रिश्तो आहे इहो तूं ॻंढे वेही रह, पोइ ॾिस त दुनिया जेका तोखे ग़रीब पई सॾे उहा दुनिया तुंहिंजे कदमनि ते कुर्बान थिए थी या नथी थिए। त मुंहिंजा दोस्तो, हाणे मां मौज़ूअ ते मोटां थो। हाणे उन खां पहिरीं वाइदो कयो, गिदड़ जी ज़िंदगी गुज़ारींदासीं या बबर शेर जी? कुझु माण्हुनि चयो ॿियनि खे ॻाल्हि सम्झ में न, मां वरी न त हिते अधु कलाक वरी फेराए ॾींदोसां वरी, न त मूंखे खोले ॿुधायो गिदड़ वारी ज़िंदगी खपे या बबर शेर वारी ज़िंदगी? बबर शेर वारी। बबर शेर वारी ज़िंदगी कहिड़ी आहे? ज़िक्र वारी दिल, शुक्र वारी ज़ुबान। ज़िक्र वारी दिल, शुक्र वारी ज़ुबान। इन सजण साईं जे चरे मलंग मस्त जा ही जुमला खणी वञ ॿधी। हारी है न बनी पियो का है, वेठो बनी का है, हर हलाई तॾहिं बि दिल में ज़िक्र हले, अल्लाह 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 अल्लाह। वरी जेॾी महिल वेही चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पाणीअ जो ढुक पी शुक्र अल्हम्दुलिल्लाह, छांव में वेही शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ढगड़ो थई हथ रखी शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पाण कोडर वहाई त थकिजी पियो हई चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मौला ताक़त ॾिनी अथई, कंहिंजो मोहताज कोन कयो अथई। ताक़त ॾिनी अथई, कंहिंजो मोहताज न कयो अथई। उलमाए किराम वेठा आहिनि, मूंखे कंहिं बि कसम खणण जी ज़रूरत कोन्हे का। उलमाए किराम जे मौजूदगीअ में मुंहिंजा दोस्त ज़िम्मेवारीअ सां थो चवां त तो बनीअ जो लाबारो पे कयो, या ज़मीन ते तो हर पे कायो, या खाटी पे खई, या थ्रेशर पे वहराई, बस रुगी एतिरो कयो हुदई। हथ कार ॾे, दिल यार ॾे, कम दुनिया जो पियो हले, लिख लिखां मलाइकनि जी सवाबनि जा तुंहिंजा दफ़्तर पिया लिखिजनि। दीन सवलो आहे ॾुखियो आहे? जवाब ॾियो, ॾुखियो आहे सवलो आहे? मुंहिंजा सोहणा, कुझु हासिल करण लाइ कुझु कुर्बान करणो पवंदो। 8 ॾींहं ईअं कर, ख़ुदा जो वास्तो था ऐं सभिनी खे ॿाऊं 8 ॾींहं सिर्फ़, फ़क़ति 8 ॾींहं तूं ईअं कर, पाबंदी सां कर, न दिल में ज़िक्र कर, ज़ुबान सां शुक्र कर, शिकवा छॾे ॾे। 8 ॾींहंनि खां पोइ तूं ॿुधाइजां त तूं कल्ह छा हुई, 8 ॾींहंनि खां पोइ तूं छा। आज़माए न भला, आज़माए न मुझे करीम मुस्तफ़ा जा दीवाना। ज़ुबान ते शुक्र हुजे, दिल में ज़िक्र हुजे, मुझे हुजूर जो दुरूद हुजे, अल्लाह कंदो त इंशाअल्लाह ताला पोइ तोखे हेॾे होॾे डुकणो कोन पवंदो। दुनिया तो वटि ईंदी त दुआ घुर। गौर सां ॿुध, दुनिया ए मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा दिल पर हसनैन करीमैन जे बाबे पाण फरमाइन था, ऐ सालिक ऐ सालिक, तू चवंदो हई त को अहिड़ो मिले, को अहिड़ो मिले जो बस जीअं पहुचा ईअं नज़र करे त बस ईअं जेको चाहियां थो उहो थी वञे। मौला अली फरमाइन था उहो तूं बि त थी सघीं थो। छा था फरमाइन? उहो तूं बि त थी सघीं थो। मुंहिंजे रहमत जी अल्लाह जी रहमत कुशादी आहे, मुंहिंजे करीम रब जा गंज भरिया पिया आहिनि। त मुंहिंजा दोस्तो इंशाअल्लाह ताला मां उमीद थो रखां त असां तव्हां इन पासे कदम वधाईंदासीं। ॾुखनि जो ॿियो कोई इलाज कोन अथव, कर्ज़नि मां छुटण जो ॿियो कोई इलाज कोन अथव,
बीमारिन मुसीबतुन मां छुटण जो बियो कोई इलाज को थव मत आसरे में जो फलाणे मुल्ले जा तावीज़ फलाणे मुल्ले जा कुछ को थव छडियो इन तावीज़न जी पचर हाँ अल्लाह वारन जी सोबत जरूर अख्तियार कयो नेक सालिह बानन सा सोबत में वेहो लेकिन मुझे महबूब मुस्तफा ते कसरत सा दुरूद पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो ऐं अल्लाह जे दिनल नेमतुन जो शुक्र कयो वडे में वडी नेमत करीम मुस्तफा जी जात आ त वडे में वडो शुक्र हुजूर ते दुरूद आ मुझे करीम मुस्तफा ते दुरूद दिल खोले पढ़ो जुबान ते शिकवा न आणे शुक्र कयो जेको रब ने खाई पी दिल में जिक्र कयो इंशाअल्लाह ताला जेके अज आयो अल्लाह कंदो त तवा ईंदड़ साल ताईं सब नारो हणी चवंदा त असां बदलजी विया हूं तव्हांजा हालात बदलजी वेंदा तव्हांजा हालात खुदा जी जात थी जाने तव्हांजा हालात बदलजी वेंदा तव्हांजे घर जो माहौल बदलजी वेंदो जेका बेचैनी घर में हुई उन में सुकून अचे वेंदो जेके तव्हांजूं परेशानियूं खत्म न पयूं थियनि खुशियूं अचे वेंदियूं कमायोसीं घणो पूरी कान ही बरकत ई बरकत जॾहिं सभु इहे महिरबानियूं हिकिड़ी शइ में आहिनि इहा शइ ॾुखी आहे सवली आहे जवाब त ॾे यार पोइ अहिड़ो सवलो करण लाइ तयारु नहीं मुले खां तावीज़ वठण लाइ कारा कुकड़ खणी कारा बकर खणी उहो बुछड़ो थी थो बाक़ी खुदा जे ज़िक्र में ऐं शुक्र में तोखे तकलीफ़ थी थिए चो इंशाअल्लाह ताला इएं कंदासीं चो इंशाअल्लाह ताला इएं कंदासीं हाणे मां महबूब जो मीलाद शुरू थो कयां हुजूर जो मीलाद शुरू थो कयां इंशाअल्लाह ताला तव्हां दुरूद पढ़ो ॾिसां त वाकई एॾी तकरीर जो असर थियो हिक बि ज़ुबान ख़ामोश न रहे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पहिरीं महबूब जी नात पोइ मुस्तफा जी बात पेरे फुटी पेरे बात पखी लमने पियालात पेरे फुटी पेरे बात पखी लमने पियालात तुझे आमद ते ओ आका थी वई नूरी तजलात हूरूं लोडने लालो हिंदोरो है हूरूं लोडने सुनो हिंदोरो सूमर जो थियो वारो सदोरो ला इलाहा इल्लल्लाह जी वाई बात पखी लवन प्यालात तुझे आमद ते मुझा साईं रुगो नूर जी तजल्लात वण टिण आडो सजदो कने था पत्थर बितो ते कलमा पढ़ने था तुझी उत्तम आला जात पखी लवन प्यालात तुझे आमद ते मुझा साईं नूरी थी वई तजलात आमद तोहे जिया रंगड़ा लाया नूरी मलाइक अर्श खां आया थी खुशे कायनात पखी लवन प्यालात थी खुशे कायनात पखी लवन प्यालात तुझे आमद ते मुझा साईं थी नूरी तजल्लात है मुँह पारने जो बख्त खुली व्यो है मुँह पारने जो बख्त खुली वयो तो जहिड़ो महबूब मिली व्यो दूर थी वई फिकिरात पखी लवन प्यालात दूर थी वई फिकिरात पखी लवन प्यालात तुझे आमद ते मुझा साईं थी वई नूरी
तजल्लात फैज़ खे दरता फैज़ मिलियो आ जूणे जे जो भागो खुलियो आ ॾिनी सजण मूंखे ॾात ॾिनी सजण मूंखे ॾात पखी लमन पयालात तुंहिंजे आमद ते मुंहिंजा साईं नूरी थी वई तजल्लात मीलादे मुस्तफा जी महफिला हुजूर जे विलादत जो जिक्र अल्लाह अल्लाह हुजूर जे आमद जो जिक्र करण जे लाइ वेठा आहियूं लेकिन हिकिड़ो हाणे सवाल कंदो हला हाणे हुजूर जे मीलाद ते ॻाल्हाईंदासीं महबूब जी तारीफ़ करे महबूब जा मौजज़ा बयान करे पंहिंजो अंदर ठारींदासीं ग़ुलामनि जे लिस्ट में जो पंहिंजो नालो लिखाईंदासीं ऐ मुझा मुसलमान भा हिते जेतरा भी वेठा हो के अमीर वेठा हो के गरीब वेठा हो के कड़े बुजुर्ग जा मुरीद के कड़े बुजुर्ग जा मुरीद ऐं हिकड़ो सवाल कया तमाम सामईन खां भले सोची पो ॿुधाए जो कायनात जे अंदर जेतरा भी अमीर नेक बुजुर्ग शख्स आया कहीं हिकड़े जे बि विलादत जो तफसील ॿुधायो सोच में पइजी विया हेतिरा हिते बुजुर्ग वेठा आहिनि उलमाए किराम वेठा आहिनि को बि भला मुरीद खे वध में वध प्यारो केरु हूंदो आहे चओ मुर्शिद केरु प्यारो हूंदो आहे शागिर्द खे केरु प्यारो हूंदो आहे पंहिंजो उस्ताद भला को मुरीद उथी करे पंहिंजे मुर्शिद जे अमड़ जो जिक्र करे त मुंहिंजो मुर्शिद अमड़ जे पेट में आयो अम्मा जो पहिरों महीनो हीअं गुज़रियो ॿियो महीनो हीअं गुज़रियो 9 महीननि जो जिक्र करे कॾहिं ॿुधो अथव चओ न भला मुर्शिद जी पैदाश खां जेकी कुछ गुज़रियो कॾहिं जिक्र ॿुधो अथव त मुंहिंजो मुर्शिद ॼाओ त हीअं थियो मुझ मां इन करे मुर्शिद जो नालो पियो वठां जो असां जेके अक़ीदत वारा आहियूं पंहिंजे मुर्शिदनि सां प्यार कंदा आहियूं असांखे पंहिंजो मुर्शिद ॾाढो प्यारो हूंदो आहे लेकिन को मुरीद बि पंहिंजे मुर्शिद जो जिक्र नथो करे सवाल पंहिंजी जगह ते मौजूद आहे मुरीद थी करे मुर्शिद जूं करामतूं ॿुधाए थो मुर्शिद जे जिंदगी जा हाल वाल ॾे थो अञा वधाए करे चवां किताब लिखण वारे कायदे आज़म जे लाइ इहो त लिखियो त मोहतरम कायदे आज़म मोहम्मद अली जना सिंध में ॼाओ मगर इहो अॼु ॾींहं ताईं कंहिं को न लिखियो त हुन जे अमड़ जा महीना कीअं गुज़रिया इहो अॼु ॾींहं ताईं कंहिं को न लिखियो त हुन जे ॼमण वक़्तु छा थियो पोइ छा थियो अल्लामा इक़बाल जे लाइ कंहिं को न लिखियो छो न लिखियो सवाल जागो था छो न लिखियो सवाल आ पंहिंजी जगह ते जॾहिं न लिखियो त पोइ जिक्र न कयो त पोइ असां महबूब जे मीलाद जो जिक्र छो था कयूं सवाल आहे इन करे अजीब अंदाज तो कहता मुकम्मिल पुर अट्रैक्शन थी वियो समझण जी कोशिश कयो त पोइ असां हुजूर जे मीलाद जो जिक्र जवाब ॾियो छो था कयूं जॾहिं त मुर्शिद सां बि प्यार आहे उन जूं ॻाल्हियूं बि नथा कयूं उन जे ॼमण जूं उन जे अमड़ जे पेट जूं गुज़र उन जूं ॻाल्हियूं नथा कयूं मुस्तफ़ा करीम जूं ॻाल्हियूं कयूं था छो फ़कीर बयान करे इजाज़त ॾियो था जी चओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कायनात सॼे जे अंदर बुज़ुर्ग हुजे पीर हुजे फ़कीर हुजे उन जे ॼमण जूं या उन जे अमड़ जे पेट में रहण जूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तफ़सील सां इन करे ज़िक्र नथा कयूं उहो किथे न किथे नुक्स सां भरियल आहे किथे न किथे ऐब सां भरियल आहे भला ॿियो न त जॾहिं अमड़ जे वजूद मां निकिरंदो आहे त हुन जे जिस्म जे मथां गंदु पाणी हूंदो आहे उन जी अजीब कंडीशन हूंदी आहे जेसिताईं दाई मेहनत न कंदी आहे तेसिताईं को मौलवी बि हथ में को न खणंदो आहे जेसिताईं दाई साफ़ न कंदी आहे तेसिताईं को
अज़ान भी कोन चवंदो आ हुन जे अमड़ जी ॻाल्हियूं इन करे नथा कयो अमड़ चवंदी टियों चौथो महीनो शुरू थियो मूंखे उल्टियूं शुरू थी वयूं टियों चौथो महीनो पंजो थियो मूंखे पिननि में पट शुरू थी वई मुंहिंजो रंग पीलो थी वयो मूंखे हीअं थियो मूंखे हीअं थियो मूंखे हीअं थियो नुक्स मथां नुक्स नुक्स मथां नुक्स ऐबन कढण वारियूं ॻाल्हियूं कोन कबियूं हल मगर मुंहिंजे करीम मुस्तफ़ा पंहिंजे बेमिसल महबूब खे बेऐब बनाए उन जी जल अमड़ जे वजूद में आंदो जो अम्मा आमिना सुणी खुद ॿुधाईंदी आ महबूब जो नूर मुंहिंजे वजूद में अल्लाह जे हुक्म सां आयो मां सागी आमिना सागी मके जो गशहर सागियूं मके जूं गलियूं जेके पत्थर पेरनि खे फाड़े विझंदा हुया जॾहिं खां मुस्तफ़ा जो नूर मुंहिंजे वजूद में अल्लाह जे हुक्म सां मुंतकिल थियो पहाड़ जे मथां पैर पई रखां त रब पहाड़ खे कपह बनाए पियो छॾे मुंहिंजे अम्मा आमिना छो त मां खां वधीक बच्चे जे मुतालिक ॿियो कोई कोन ॼाणंदो आहे माउ जी जल सभु कुझु ॼाणंदी आहे अम्मा आमिना सुणी हिकु हिकु पल जी ख़बर ॾींदी आहे हिकु हिकु घड़ीअ जी ख़बर ॾींदी आहे कीअं शादी करे पहुतसि उन वक़्तु मुंहिंजो हाल छा हुयो जंहिं वक़्त में महबूबनि जो नूर अल्लाह जे हुक्म सां मुंहिंजे वजूद में आयो दुनिया जी तारीख़ लिखी रही आहे रुकी अम्मा आमिना ते ॻाल्हि महदूद न आहे उन फातिमा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन उहा फातिमा नाले औरत जेका कंहिं वॾे राहिब जी न्याणी हुई वॾी दौलतमंद हुई जंहिंखे हज़रत अब्दुल्लाह जे हुस्न जी ख़बर पई आहे हज़रत अब्दुल्लाह खे ॾिसण जे लाइ अलाए केतिरी दौलत खणी बीठी आहे हज़रत अब्दुल्लाह सुणे जो रस्तो रोके थी चवे मूंसां शादी कर मूंसां अञा अम्मा आमिना सां शादी हज़रत अब्दुल्लाह